ऑल पाकिस्तान इंजीनियरिंग कम्युनिटी एंड कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन सिंध जे सर ते इस्लामाबाद जी विच बाज़ार में असिस्टेंट रजिस्ट्रार पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल इंजीनियर आसिम लांग ऐं उन जी ज़ाल जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ काल हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं इंजीनियर असगर अली मेमन, इंजीनियर अब्दुल अहद लाड़क, ताज मोहम्मद सुमरो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त 15 ॾींहं अॻु मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद जे विच रोड ते मामूली ॻाल्हि तां अफ़गान पनाहगीरनि जे टोले इंजीनियर आसिम लांग ऐं उन जी ज़ाल खे क़त्ल करे फ़रार थी विया, जिन खे इस्लामाबाद पुलिस हिन महिल ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त इस्लामाबाद जे विच रोड ते ॿिटे क़त्ल जो वाक़ियो मुल्क जे शहरनि जी हिफ़ाज़त वारी सिक्योरिटी ते केतिरा ई सवाल उथारे थो। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे अपील कई त हिक इंजीनियर ऐं उन जी ज़ाल बहमाना क़त्ल वाक़िए जो पाण मुरादो नोटिस वठी कातिलनि खे कानून मूजिब सज़ा ॾेई वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।